नाज़रीन, सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जी मज़ार ते ईंदड़ पांधीड़ा सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। बिजली जी लोड शेडिंग सबबि पीअण ऐं वुज़ू लाइ बि पाणी न आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे राणीपुर जो रिपोर्टर अब्दुल हुसैन सरकी। जी अब्दुल हुसैन, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहनि त सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि परे परे खां ईंदड़ पांधीड़ा परेशान। बिजलीअ जे 20 कलाक खोट सबबि पीअण जो पाणी ऐं वुज़ूअ लाइ पाणी बि अणलभ। पुलिस इंतिज़ामिया जो मुसलसिल सुस्ती ऐं ज़िला इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि CCTV कैमरा ऐं वाक थ्रू गेट बंदि पियल आहिनि। जॾहिं त दरगाह खे पहिरियों थेट मिलियल आहिनि। अला अख़्तियारनि समेत ज़िला इंतिज़ामिया DC खिरप SSP खिरप खे घुर्जे त फुल फोर नोटिस वठी दरगाह जी सिक्योरिटी बुनियादी सहूलियतुनि खे बहाल कयो वञे। जी अब्दुल हुसैन, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।